मलीर में सहाफ़ियों पर मुसलसल हमलों और लूटमार के वाक़यात के ख़िलाफ़ अवामी प्रेस क्लब मलीर और KUJ वर्कर्स की जानिब से अवामी प्रेस क्लब मलीर के सामने सामी मेमन इनायत शाह फ़ारूक बंगवार की क़यादत में एहतजाज मुज़ाहरा किया गया, जिसमें सहाफ़ी बरादरी के साथ सियासी कारकुनान और समाजी रहनुमाओं ने भी बड़ी तादाद में शिरकत की। एहतजाज के दौरान मुकर्रिरीन इमामुद्दीन खोखर, नज़ीर बहार, वधियो, फ़िदा पंवर ने मीडिया से बात करते हुए कहा कि असांजी डिस्ट्रिक्ट मलीर में बदअमनी एतरी त वधी वई आहे जो आम माण्हू सां गॾोगॾु हिन वक़्तु सहाफ़ियुनि ते हमला बि थियनि पिया ऐं सहाफ़ियुनि खे लुटियो पियो वञे, फुरियो पियो वञे। असल में मां जीअं औरंगी टाउन खां अचां पियो त राति जो क़ाइदाबाद जे पुल ते ॿ नामालूम हथियारबंद आहिनि मूंखे यरगमाल बणायो, मूंखां मोबाइल फ़ोन ऐं मूं वटि जेका बि रक़म हुई, कुझु सामान हुयो, उहो सरेआम लुटे हलिया विया। त इहो हिकिड़ी रियासत जी मां सम्झां थो कमज़ोरी आहे या इंतिज़ामिया जी कमज़ोरी आहे जो राति हुजे या ॾींहुं हुजे, आम माण्हुनि सां गॾोगॾु सहाफ़ी, सियासी, समाजी, अदबी हलकनि जा माण्हू जेके आहिनि उहे बि हिन वक़्तु गैर महफ़ूज़ आहिनि। मलीर समेत पूरे कराची में जेको आहे त सहाफ़ियुनि ख़िलाफ़ हिकु डकैतियुनि बाहि बारे छॾी आहे, जिथे किथे सहाफ़ियुनि जे मथां तशदुद कयो वञे थो ऐं डकैतियूं कयूं वञनि थियूं। ऐं हींअर ताज़ो जेको आहे त इम्तियाज़ मीर जे मथां हमिलो थियो आहे ऐं पंहिंजो ॿिया जेके असांजा दोस्त आहिनि, कल्ह राति जो जेको आहे त पंहिंजो डिफेंस में ॿ दोस्त सहाफ़ी KUJ जा वर्कर उहे उते माना जेको फुरिजी विया आहिनि। हिते अवामी प्रेस क्लब मलीर जो उहिदेदार बि आहे ऐं KUJ जो जेको मेंबर बि आहे ऐं सीनियर सहाफ़ी आहे तारिक जान सहतो, उहो पंहिंजे फैमिली सां गॾु जेको आहे त रस्ते सां वञे पियो त क़ाइदाबाद वारे इलाइक़े उन खां जेको आहे त फुर कयो वियो आहे ऐं तशदुद कयो वियो आहे। अञा ताईं पुलिस कुझु बि माना को रिकवरी वग़ैरह हीउ जेको ज़ुल्म आहे मुसलसल सहाफ़ियुनि जे ख़िलाफ़, इहो कॾहिं बर्दाश्त न कबो ऐं आउं इंतिहाई मज़म्मत थो करियां इंतिज़ामिया जी, ऐं ख़ासि तौर ते हिन थाणे जी जंहिं ते SHO ॾे वियासीं त उहो नथो मिले, हेड मोरल ॾे वियासीं उन मिले, रुॻो दरख़्वास्तूं वठी वेही था रहनि। जेकॾहिं तव्हांजो इहो ई रवैयो रहियो त हीउ माहौल अञा वधीक ख़राबु थींदो। हिनखे बहितर करण लाइ सहाफ़ियुनि खे तहफ़ुज़ फ़राहम करियो। असां इहो चवणु चाहियूं था त मलीर में जेको हीउ असांजो ज़िलो आहे, इन में जेका इहा दहशतगर्दी, लूटमार ऐं जेके हींअर त हिकु वक़्तु अहिड़ो अची वियो आहे जो असांजे सहाफ़त ते बि हमला थियनि था। कल्ह ताज़ो ट्रोजियो जेको आहे असांजे सहाफ़ी मलीर जे अवामी प्रेस क्लब जे मेंबर तारिक जान सहतो जे मथां जेको हमिलो चइजे हिनखे ऐं लूटमार बि चइजे, असां इन जी पुरज़ोर मज़म्मत कयूं था ऐं आला अख़्तियारनि खां इहो चऊं था त असांखे फौरी तौर इन जे जेके मुलज़िम आहिनि उन्हनि खे गिरफ़्तार कयो वञे। सभ खां वधीक कराची जो ज़िलो मलीर आहे जेको अमन जो गवारो हूंदो, लेकिन मलीर ज़िलो सभ खां वधीक मुतासिर आहे। इन गुज़िरियल ॾींहुं असांजो मलीर जो हिकिड़ो बेबाक सहाफ़ी अवामी प्रेस क्लब जो मेंबर तारिक जान सहते खां हथियार बंदनि राति जो जेको आहे न सरेआम फैमिली सां गॾु अचे पियो त क़ाइदाबाद पुल ते उनखे यरगमाल बनाए नक़दी ऐं मोबाइल करे फुर करे फ़रार थी विया आहिनि। इहो SSP मलीर ऐं DIG ईस्ट जे लाइ हिकिड़ो सवाल निशान आहे। असां IG सिंध खां SSP मलीर DIG ईस्ट खां मुतालबो कयूं था त फौरी तौर ते मलीर जे बेबाक सहाफ़ी तारिक जान सहते जे फुर में मुलवस जवाबदार खे गिरफ़्तार करे कड़ी सज़ा ॾिनी वञे। सब्सक्राइब कयो अवामी न्यूज़ HD खे ऐं ताज़ा तरीन ख़बरुनि लाइ ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।